ठठे में तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त ठठे ज़िले में पानी जी संगीन खोट ऐं बिजली जी अणेनानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ ठठे में क़ौमी अवामी तहरीक ठठो तरफ़ां ज़िले अॻुवाण वकील मनवर भुट्टो यासिर जाखरो जी अॻुवाणी में वॾे अंग में कारकुननि प्रेस क्लब ठठो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी जे बहिरान जो ज़िम्मेवार आपाशे खाते ऐं बिजली बहिरान जो ज़िम्मेवार हेस्को खे करार ॾींदे इंसानी हक़नि जी लताड़ बिना देर जे बंदि करे शहरियुनि खे आइनी रिलीफ ॾियारण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। एहतिजाज में ठठो यूथ एक्शन कमेटी जे फहद करनानी, शहरी इत्तेहाद जे जावेद गनी, मजलिस वहदत मुस्लिमीन सैयद शबीर शाह शहरी अॻुवाण महराज शाह ऐं ॿियनि शिरकत कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।